अच्छा ही तव्हांखे मां पोइ दफ़े ई कुझु जेके सूफ़ियत जा नज़रिया ये पढ़ाया हुआ, कंहिं बि सूफ़ी शाइर खे, जेके क्लासिकल सूफ़ी शाइर आहिनि, उन्हनि जी शाइरी खे सम्झण जे लाइ, उन्हनि जी ट्रांसलेशन करण जे लाइ, उनजी सम्झाणी करण जे लाइ ही तव्हांखे नज़रिया ॾाढो हेल्पफुल रहंदा। तव्हां पंहिंजी उनजी सम्झाणी में लिखो त मिसाल काज़ी कादर जी शाइरी में सूफ़ियत जा मुख्य नज़रिया इत्तेहादिया, हुलूलिया ऐं वहदतिया जी उपटार नज़र अचे थी। उपटार यानी कि उन जी जेका आहे उहा असांखे तशरीह, उन जी जेको तबलीग आहे उहा असांखे नज़र अचे थी। त केॾो न सुठो थींदो जो तव्हां इन नज़रियनि जा नाला उते लिखो था, इत्तेहादिया, हुलूलिया, वहदतिया। त इहे जेके आहिनि, हुलूलिया में छा हो त हिकिड़ी शइ ॿी में अहिड़ी तरीक़े सां मिली वञो त जीअं गोया को फ़र्क़ु न थिए। ऐं इत्तेहादिया माना ख़ुदा ऐं जेको मख़लूक आहे उहे हिकु थी विया आहिनि। ठीकु आहे। बाक़ी वहदतिया असां कयोसीं। हाणे अॼु अॻिते हलूं था असां पंहिंजे टॉपिक ते। असां लास्ट टाइम हिन जी तशरीह कईसीं, कंज़ कुदूरी काफ़िया के कोन पढ़ियो, इहो कयोसीं असां। अच्छा, हिन खे ॾिसो, तव्हां मां कंहिंखे यादि आहे त कंज़ कुदूरी काफ़िया मां छा मुराद आहे? मूंखे माइक ते ॿुधाए कोई। पोएं दफ़े असां लेक्चर में हिन खे मां एक्सप्लेन कयो त इहे छा आहिनि। ॿुधायो तव्हां मां कोई बि लेक्चर जंहिं ॿुधा आहिनि, पोयां लेक्चर जंहिं ॿुधा आहिनि उहो ॿुधाए। कंज़ कुदूरी काफ़िया, इन मां छा मुराद आहे? सर हे फ़िक़ह जा किताब आहिनि, किंज़ कदूरी काफ़िया, त उन्हनि जे बारे में ॻाल्हाए थो पियो त पढ़ी परोणी सभु। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अॻिते बि कयो। कर कंदे ना कर मंडी, कर मंडी कंदे ना कोई मंडी खूह में जेका पई मंडी मंडी, हूंदी आहे। सॉरी हाँ, जी सर, कर मंडी माकोड़ी, खूह में खूह पई में कच्छे पई उभ। उभ। माना खूह में आ, अंदर आ खूह में, उतों छा खे थी मापे पई उभ खे। हाणे खूह मां जेकॾहिं उभ यानी कि आसमान, आसमान खे जे खूह मां केरु ॾिसंदो त आसमान त हुनखे उहो ई नज़र ईंदो न, जेको उते नज़र अचे थो अंदरां। यानी हिते को नामुमकिन जेको आहे न उहो आहे। हाणे अॻिते हिनखे ॾिसोसि। हिकिड़ो मिंट ॾिजो मूंखे, सॉरी, हिकिड़ो मिंट। अच्छा, हे त पाण न कयोसीं न पोएं दफ़े। हाणे किन्ज़ कुदूरी त इहे न ॿ फ़िक़ह जा किताब आहिनि। बाक़ी हाणे काफ़िया मां हिन जी मुराद आहे जेके ॿोली जा उसूल हूंदा आहिनि, यानी कि नहव ग्रामर जी तरफ़ हिन जो इशारो आहे। पढ़ी परोड़ी सभु जेके बि आहिनि तव्हां सभु भले पढ़ो। कर मंडी माकोड़ी, खूह में पई कच्छे उभ। कर जो मतिलबु आहे ॼण त। कर यानी कि ॼण त। मंडी माकोड़ी, मंडी आहे, खूह मां उभ खे, आसमान खे कच्छे थी पई, मापे थी पई। यानी खूह में उभ कछणो, इहो हिकिड़ो मुहावरो आहे जंहिंजी माना आहे नामुमकिन कमु करणु। नामुमकिन कमु करणु। यानी हे जेके बि तव्हां किताब आहिनि फ़िक़ह जा, ॿोली जा, ॿोली जे उसूलनि जा, इहे किताब भले केॾो बि पढ़ो परोड़ियो, पर मंडी माकोड़ी, मंडी माकोड़ी यानी कि हिते इंसान अथसि। मंडी माकोड़ी यानी कि इंसान। खूह यानी कि दुनिया, तमसील ॾिए थो पियो दुनिया। ऐं पई कच्छे उभ यानी कि मुमकिन नामुमकिन कम थी करे पई। यानी ये जेको भी दुनिया जो इल्म आहे, उहो इल्म हासिल करनि था, पर इहो जेका हिन जी नामुमकिन जेका आहे न उहा कोशिश आहे। इन्हनि में को हुननि खे रब कोन मिलंदो।
जंहिं मक़सद जे लाइ इंसान खे ख़ल्क़ कयो वियो उहो हिनखे न मिलंदो। असल में काज़ी कादन जा कई बैत इन ते अथव, कंज़ कुदूरी काफ़िया इन्हनि ते ॾाढो चए थो। हालांकि पाण जेको आहे वॾो आलिम आहे, पाण हदीस जो जेको आहे ऐं मज़हबी तालीम जो, क़ुरान मजीद जो जेको आहे उहो हाफ़िज़ आहे, तफ़सीर जो आलिम आहे, लेकिन वो सॼे इन खे करण जे बावजूद पंहिंजो तजुर्बो, पंहिंजो एक्सपीरियंस ॼण त हिते ज़ाहिर थो करे पियो त इहे सभु शयूं जेके आहिनि इन्हनि सां जेकॾहिं कोई अॼु जो कोई आलिम जेको इन्हनि जे ॼाणू हुजे, हदीस, फ़िक़ह, इन्हनि जे किताबनि खां, ग्रामर जे उसूलनि खां भले ॼाणू हुजे, पर उहो साईं जहान ई ॿियो आहे जिथां तव्हां रब खे जेको आहे न सो तव्हां हासिल करे था सघो। हिन जो मतिलबु इहो ई अथसि। हाणे हिन में पोएं चकर मां तव्हांखे उहो ठाहे ॾिनियूं सम्झाणियूं। हाणे हिन में सिर्फ़ु असांजो हवाले जा बि पोइ ते 2-3 चकर मां ॾेई आयो आहियां हिसाब, त हवालो तव्हां कहिड़े नमूने सां लिखंदव उन जे लाइ ही बैत जेको बि पोइ सां गॾु तव्हां उहो सिफ़तूं हणोसि, सिंध जो बुनियादी शाइर, क्लासिकल शाइरीअ जो अबो, ईअं लिखी था सघोसि। काज़ी कादन जो लिखियलु आहे। काज़ी कादन समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर हुयो। हवाले में ईअं तव्हां थोरो घणो ॾेई था सघोसि। अच्छा, उन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि त हवाले खां पोइ तव्हां ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना बि लिखी सघो था, ऐं लिखो त बहितर आहे। हवालो ॾेई करे पोइ लिखो ॾुखियनि लफ़्ज़नि जी पेपर में ई माना, ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॾेई करे हेठां ॾेई करे हिते जेको मां कंज़ कुदूरी लिखियो आहे ईअं ई तव्हां उते ॾेई छॾियोसि त अञा तव्हांजे उन खे माना ईअं सम्झो चोॾहीं जो चंड लॻी वेंदो। कंज़ कुदूरी काफ़ी फ़िक़ह जा किताब, काफ़िया यानी कि नहव, ग्रामर ॾांहुं इशारो आहे, परोड़ी यानी कि सम्झी। कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परोड़ी, पढ़े सम्झे सभु सम्झे, त बि माना मिसाल इहो थी ॼण त कंहिं मंडी माकोड़ी वांगुरु ऐं खूह में रही करे माना दुनिया में रही करे नामुमकिन कमु पियो करे। खूह में उभ कछणु यानी कि नामुमकिन कमु करणु। हाणे हिते तशबीह ॾिनी अथई मंडी माकोड़ी जी इंसान सां, खूह जी दुनिया सां। हिन में एतिरो को कोन्हे को। ही शहर ॾिसोसि, हुन मां मतिलबु आहे त दुनिया जो जेको बि इल्मु आहे उहो तव्हांखे कंहिं ख़ुदा ॾे वठी न हलंदो, ख़ुदा ॾे वठी न हलंदो। काज़ी कादन जो इहो माना मौक़िफ़ आहे त जेको दुनिया जो इल्मु आहे या जेको तव्हां जंहिं ते तव्हां माना नाज़ कयो त मां ही शयूं सिखिया आहिनि, पर इहो असली तव्हांखे पंहिंजे परवरदिगार ॾांहुं न वठी हलंदो, तव्हां उन सां नथा पाए सघो। इहा माना तव्हांजी उहा भुल आहे। इन जी तव्हां सम्झाणी में एतिरो लिखी सघोसि था। लौका नहव सिर्फ़ मन मुताले सुपिरी, सोई पढ़ो सोई पढ़ा सोई सो हर्फ। हिन में बि साॻियो ई पैगाम आहे। लोका, लोका यानी कि माण्हू, लोक अवाम, नहव सिर्फ़ यानी कि ग्रामर, जिते जुमलनि जो इस्तेमालु, जुमला कीअं ठाहिजनि, लफ़्ज़ कीअं ठाहिजनि, ठीकु आहे। मन मुताले सुपिरी यानी मन माना कि मां, माण्हू जेके आहिनि उहे सर्फ़ नहव ॿोली जा उसूल, अरबी ॿोली जा असर जेके आहिनि किताब पढ़नि था पिया, पर असांजो जेको अभ्यास आहे, असांजो जेको मुतालियो आहे उहो सुपिरी आहे। हाणे सुपिरी मां मुराद छा? सुपिरी मां मुराद हिन जो जेको आहे ख़ुदावंद क़ुद्दूस अल्लाह ताला आहे, उन जे लाइ थो चवे सोई पढ़ो सोई पढ़ा, उहो ई थो पियो पढ़ा, बसि ॿियो कुझु पढ़ा ई नथो, सोई सो हर्फ़। हाणे ॾिसो माना तव्हां ॾिसो त केॾे वॾे फ़िक्र जो शाइर आहे काज़ी कादन। हाणे इन काज़ी कादन जी शाइरी ॼण त को आईनो ॾेखारियो, कंहिंखे आईनो ॾेखारियो, छा लती बगे, अखर पढ़ अल्फ जो, ॿिया वर्क सभु विसार। माना उहो बि चवे त पहिरियां काज़ी कादन थो चवे पियो न उन खां, सोई हर्फ़ बसि इहो ई आहे, ॿियो कुझु बि न आहे। ॾुखियनि लफ़्ज़नि जी, हाणे ॾिसो हिते मां ईअं लिखियो आहे त हवालो, हवाले खां हेठां लिखियो आहे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना। तव्हां पेपर में ईअं कजो, पेपर में ईअं कजो, जेकॾहिं ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना अचे थी पई त उहे लिखिजो, त इहा हिकिड़ी प्लस पॉइंट आहे तव्हांजी। लोका यानी कि लोक, माण्हू, अवाम, सर्फ़ नहव यानी कि ग्रामर आहे, अरबी ॿोली में ग्रामर इनखे
ग्रामर के सर्फ व नहव चवंदा, नहव सर्फ। मन यानी कि मां, आऊं, मुतालिया यानी कि अभ्यास, सुपरी यानी अल्लाह साईं ॾांहुं इशारो आहे। हाणे सम्झाणी, माण्हू ग्रामर जे उसूलनि खे पढ़नि था। आऊं काज़ी कादर चवे थो त माण्हू ग्रामर जे उसूलनि खे पढ़नि था, पर आऊं पिरी यानी कि अल्लाह साईं जे मुताले में रुधल आहियां ऐं फ़क़ति उहो ई अभ्यास कयां थो पियो, को ॿियो न। यानी दुनियावी इल्म ऐं पिरीअ खे पसण जो इल्म अलॻि अलॻि आहिनि। काज़ी कादर वटि इहो नज़रियो आहे त दुनियावी इल्म ऐं जेको ख़ुदा खे तव्हांखे मिलाईंदो, उहा का शइ ॿी आहे, उहो जहान ई ॿियो आहे। माण्हू दुनिया जे इल्म खे पढ़नि था, साॻी माना मां जेको आहे उहो पंहिंजे जेको आहे अल्लाह ताला जी हुन में सना में उनखे पंहिंजे अंदरि महसूसु कयां थो, मां उन में रुधल आहियां। हाणे साॻीअ तरह शाह लतीफ़ पर फरमायो न त अखर पढ़ अल्फ जो, ॿिया वर्क सभु विसार, असुल हर्फ सुपरी आहे, बाक़ी ॿियो कुझु बि अहम न आहे। मतिलबु दुनियावी इल्म ऐं अमल सां पिरीअ खे हासिल नथो करे सघिजे। पिरीअ खे हासिल करण जे लाइ उहा ॿी आहे। हाणे उहा ॿी शइ कहिड़ी आहे जेका हुननि सूफ़ियुनि वटि आहे, त ख़ुदा तव्हांजे अंदर में आहे, ख़ुदा हर शइ में आहे, बसि उनखे महसूसु कयो, अॻिते ईंदो वरी ईंदो। हाणे ॾिसो सूफ़ियत जा असां हिकु ॿ नज़रिया पढ़िया आहिनि, त बाक़ी हिन जी जेका शाइरी आहे उहा सवली सवली लॻे थी। पहिरीं पाण परख, पिरी परखण साखणो, पहिरीं पाण परख, पिरी परखण साखड़ा, दर सोई रख, जितां धिका न लही। सफ़ा सोलो आहे कि तो पहिरीं लाइन त सफ़ा उनजी तसोफ़ खे थी बयान करे न, त माण्हू में अंदर में आहे अल्लाह, को अलॻि कोन्हे को। पहिरीं पाण परख, पाण खे जाच त सही। पिरी परखण साखड़ा, साखड़ा यानी कि सोलो, पिरी पोइ सोलो थी पवंदो। पिरी यानी केरु? ख़ुदा, अल्लाह ॾांहुं इशारो अथसि। उहो सम्झणो सफ़ा सोलो थी पवंदो। हाणे पंहिंजो पाण खे पहिरियों सुञाण। अबा हाणे पंहिंजो पाण खे मां कीअं सुञाणियां? ऐं मां सुञाणियां वरी उन सुञाणण मां तसोफ़ वारा चवनि था त तव्हांखे रब मिलंदो। अच्छा, रब मिलंदो। अदा मां सुञाणियां थो पंहिंजो पाण खे। हाणे ॾिसजो, अदा मुंहिंजो नालो इमरान आहे, मुंहिंजी ज़ात मीराणी आहे, मां सुञातुसि पंहिंजो पाण खे। छा रब मिलियो? इहा त सूफ़ियुनि जो इहो वॾो फ़लसफ़ो आहे। पहिरीं पाण परख यानी कि तूं आहे त इंसान आहे न, मां इंसान आहे, पर छा मुंहिंजा ही हथ, मुंहिंजो माना जेको कुझु हक़ीक़त में मां ॻाल्हायां थो, तव्हां उहो सम्झाणी में लिखी था सघो। त ही मुंहिंजो जेको जिस्म आहे, बातिन आहे, जेको तव्हांखे नज़रे थो पियो, हिकिड़ी नज़र ईंदड़ शइ आहे, जेको तव्हांजे साम्हूं आहे, मिसाल कंहिंजे साम्हूं आहे, हिन दुनिया में आहे, घुमूं था फिरूं था, इहो जिस्म आहे। पर इन सां गॾु मेलाप आहे ॿियो रूह जो। हाणे जिस्म ऐं रूह खे मिलाइण वारी ताक़त कहिड़ी आहे? का त ताक़त आहे न, उहा ई था चवनि त पहिरीं पाण परख, पाण खे सम्झ त सही न। उहा ताक़त ख़ुदा जी ताक़त आहे, जेका इहा पाण में मिलायूं तुंहिंजे अंदरि सिस्टम खे बरक़रार रखी वेठी आहे। जॾहिं तूं इहो सुञातो त मां जिस्म ऐं रूह जो मेलाप आहियां, उन सां जॾहिं रूह हलियो वेंदो त मां कुझु बि बाक़ी न रहंदुसि। यानी इहो ख़ुदा आहे जेको हुनजे तुंहिंजे रूह में इहे शयूं रखियूं वेठो आहे, अगरि उहो कढे त उहो ख़तमु थी वेंदो। दर सोई रख, जितां धिका न लही। हाणे हिते मथी लाइन में काज़ी कादन तसोफ़ खे बयान कयो। ॿी में हाणे हिन में तव्हां तसोफ़ वारी हिकिड़ो ॿियो पर्सपेक्टिव खणी था सघोसि। पहिरीं पाण परख यानी पहिरियों जेके पाण में तोखे बुरायूं आहिनि, तोखे जेको तो में जेके जेका आहे उहा इल्लत आहे, तो में ख़राब आदतूं आहिनि, पहिरियां पाण में उहे जाच त सही न, उहे कढ त सही न। हिकु जेका पाक हस्ती आहे, पाक शइ आहे, उन खे नापाक वजूद में कीअं तूं ॾेई थो सघे? माना तव्हां जेकॾहिं इन पहिरीं सिट खे एॾे वठी वञो बेहलंदी, ऐं हर तरह सां तव्हां हुनजी एक्सप्लेनेशन करे था सघो, हिन में को हर्ज कोन्हे को। मां हिते चवां थो त पहिरीं लाइन में तसोफ़ थो बयान करे, ॿी लाइन में समाज सुधारक दर्स थो ॾे।
समाज सुधारक दर्श थो ॾे, यानी समाज खे सुधारण जी कोशिश थो करे। दर सोई रख, उहो ई दर, उहो ई रस्तो अपनाए जेको जाथो तोखे हमेशा वेलकम मिले, जितां तुंहिंजा मसला हल थियनि ऐं जितां तोखे धिका न मिलनि। दुनिया जा दर दर, दुनिया जूं जेके ॿियूं जेके बि तोखे मोहताजी में मुब्तला कनि थियूं, उन्हनि खे छॾे। उतो तोखे धिका मिलंदा, अॼु न मिलिया त सुभाणे मिलंदा। उहो दर कहिड़ो आहे? उहो ख़ुदा जो दर आहे, उहा ख़ुदा जी रस्सी आहे, उहा उन रस्सी खे मज़बूती सां झलणो आहे। हेतिरा जी ट्रांसलेशन थी वई, इन जी सम्झाणी थी वई। हाणे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना परख, परख यानी कि जांच, एग्ज़ामाइन जेके असां चऊं, साखड़ो यानी कि सवलो, इज़ी। सम्झाणी में ॿ मौज़ू जी मां ॾिसी, मुंहिंजे हिसाब सां, मुंहिंजी तशरीह जे हिसाब सां ॿ मौज़ू आहिनि। हिकु तसोफ़ आहे, ॿियो समाज सुधारक दर्स आहे, सबक आहे। ख़ुदा खे पाइण लाइ इंसान खे पंहिंजो पाण जाचणु घुरिजे। ख़ुदा इंसान जे अंदर ई आहे, पर इहो तव्हां लिखण खां पहिरियां ॿुधाईंदो त काज़ी कादन हिकु वॾो आला पाए जो सूफ़ी पिणु हुयो। हुन जी शाइरी में सूफ़ियत जे नज़रियनि, चाहे उहो, हाणे ॾिसो, हुन जी शाइरी में सूफ़ियत जे नज़रियनि, चाहे उहो हुलूलिया हुजे, चाहे उहो वहदतिया हुजे, चाहे उहो इत्तेहादिया हुजे, उन्हनि नज़रियनि जी प्रचार आहे, उन्हनि नज़रियनि जी वाखाण आहे, उन्हनि नज़रियनि जी तबलीग आहे। जेके लफ़्ज़ तव्हां इस्तेमालु कयो, अहिड़ीअ तरह सां काज़ी कादन जे ॾिनल बैत जी पहिरीं सिट में असांखे तसोफ़ जी वज़ाहत मिले थी, वज़ाहत नज़र अचे थी। अहिड़े तरीक़े सां तव्हां पाण हाणे ठाहिणी पवंदी तव्हांखे। हाणे जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो, उन पंहिंजे रब खे सुञातो। या हदीस बि आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे, जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो, उन पंहिंजे रब खे सुञातो। इन हदीस जो मतिलबु इहो आहे त इंसान जिस्म ऐं रूह जो ॻंढापो आहे, ऐं इहो जेको ॻंढापो रखियो वेठी आहे, जेका ताक़त आहे, उहा ख़ुदा जी ताक़त आहे। ख़ुदा उनखे वजूद खे जेको आहे उहो बरक़रार रखियो वेठो आहे। समाज सुधारक सबक कहिड़ो थो मिले त दुनिया जे ॿियनि दरनि तां तव्हांखे धिका ई मिलंदा। हर हाल में ख़ुदा जी रस्सी खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं ॿिए कंहिंजा मोहताज न थियो, ऐं ख़ुदा जी राह में सचाई ऐं जेको आहे पंहिंजी सचाई सां कोशिश कंदा रहो, ऐं उतां तव्हांखे धिको कॾहिं बि न मिलंदो। उतां तव्हांखे माना तव्हांखे जेका आहे न, उहा छा चऊं असां, त ना उमेदी तव्हां न थींदव, उतां मायूसी तव्हांखे न मिलंदी। पर दुनिया जे ॿियनि दरनि तां, रस्तनि तां तव्हांखे थी सघे थो तव्हांखे इहे सभु शयूं मोट भली न मिले। अॻिते हलूं था। सेई सील थियाम पढ़ियाम जे पाणा, अखर अॻियां अहिड़े वाॻू थी वरियाम। हिन में वरी थोरो ॾुखियो थी वियो, ईअं न, ॾुखियो थी वियो। हलो, सेई उहे ई सील, सील माना सील चइबो आहे कंडे खे, कंडो, पर कंडो बि वॾो कंडो। जेके कंडा हूंदा आहिनि बबुर जा, बबुरनि जो, बबरियूं जेके हूंदियूं आहिनि, बबुर या ॿेर या खजी, इन जो जेको वॾो कंडो थींदो आहे न, उन वॾे कंडे खे चवंदा आहिनि सेई सील थियाम। यार हे काज़ी कादन त को अॼु जे जेके अक्सर असां हाणे त पंहिंजी जेका आहे उहा उमिरि जेका आहे मथे आहे एज, पर जेके न हाणे क्लासनि में जेके नंढे नंढे हेठियुनि क्लासनि में पढ़नि था, 9, 10, 11, 12, अॼुकल्ह जा उहे छोकिरा अलाए छो माना उनजी दिलचस्पी हटी वई आहे न पढ़ाई ते। पोइ हाणे उहे जे तशरीह पढ़नि काज़ी कादन जूं, त बाबा किताबनि में कुझु ई कोन रखियो अथव। उहे कंडा आहिनि, कंडा, त हे छोरा त अञा वधीक खरी वेंदा। सही सील थियाम पढ़ियाम जे पाणा। हाणे माना जेके पाण, जेके पाणा यानी कि मां पाण, जेके मां पाण पढ़ियमि, ऐं वॾो ॼाणू बि त हुयो न हदीसनि जो, हिन जो हुन जो वॾो ॼाणू हो। जेके मां पाण पढ़ियमि से ई सील थियाम, उहे कंडा थिया मुंहिंजे लाइ। यानी उहे इन जो इशारो साॻे दुनियावी इल्म ॾे आहे।
उहे साॻाई जेके आहिनि उहे कंडा थिया, अखर अॻियां अहिड़ी वागू थी वरियाम। उहे जेके हिकु हिकु अखर जेको मां पढ़ियो उहे मोट खाई मुंहिंजे अॻियां हिकिड़े वागू वांगुरु माना थी करे वरी आया। ऐं वागू ऐं कंडो छा में मुब्तला कंदो आहे? मुश्किलात में, परेशानी में मुब्तला कंदो आहे। इन जे करे चवे थो त हाणे सील वॾो कंडो या बबुर मां ॿेर लिखिया ते बबुर या बबरी वग़ैरह उनजी या खजी जो जेको वॾो कंडो हुजे उनखे चवंदा आहिनि वरियाम, यानी कि वापसि मोटी अची। ज़ाहिरी इल्म जा जेकी किताब मूं पढ़िया, काज़ी कादन चवे थो ज़ाहिरी इल्म जा जेकी किताब मूं पढ़िया से ई ॿाॿिरनि जे कंडनि वांगुरु थी लॻा ऐं उन्हनि जो हर हिकु अखर वागू जी भयानक शिकिल अख़्तियार करे मूं ते उभरी आयो। यानी ज़ाहिरी इल्म वागूअ वांगुरु हमलो करे ओड़ाह में धिकींदो आहे। उन ये ज़ाहिरी इल्म जे ज़रिए निजात नथी मिली सघे। मतलब छा आहे हिन शेर जो त ज़ाहिरी जेके बि दुनिया जा जेके ॿिया इल्म आहिनि उहे तव्हांखे थी थो सघे मुश्किलात मुंझारनि में धिके छॾनि, उहे तव्हांखे निजात नथा ॾेई सघनि कंहिंजी, तव्हांखे माना कंहिं जेका आख़िरत वारी ज़िंदगी आहे उनखे तव्हांखे नथा वठी हली सघनि। उहो रस्तो नथा माना अख़्तियार कराइनि जंहिंसां पिरीअ खे पाए सघिजे, पिरीअ ताईं पहुची सघिजे, उहो नथो करे सघे। सॼो कुझु उहो ई तव्हांजे हिन में काज़ी कादन जे शेरनि में तसोफ़ी शामिल आहे। सायर ॾेई लत ओझी नीची ॿोड़ियई, सायर ॾेई लत ऊची ऊची नीची ॿोड़ियई, हेकाई हेक थियो वेई सभु जेहत। हाणे काज़ी कादन अञा तसोफ़ जो आहे त उनजी शायरी में तसोफ़ समायल हूंदो। सायर हाणे हिते सायर हिकिड़े दरिया उन जो नालो हिते अख़्तियार कयो आहे काज़ी कादन। सायर ॾेई लत माना दरिया लत ॾेई ऊची नीची ॿोड़ियई, यानी जेका जाइ ऊची हुई मथां ई हुई या हेठां ई हुई उन सॼनि खे जीअं पाण तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं इंडस रिवर मां फ्लड ईंदी आहे, ॿोॾि ईंदी आहे त हर जेका बि जेको दड़ा हूंदा आहिनि इहो सभु हिकु थी वेंदा आहिनि, ॿुॾी वेंदा आहिनि ॿोड़े करे। हेकाई हिकु थियो, सॼो कुझु हिकु थियो, वेई सभु जेहत। हाणे हिते जेहत माना आहे पासो, तरफ़। जॾहिं पाणी आयो ॿोॾि आई सभु को पासो रहियो, भला को पासो ई कोन रहियो, सभु पासा ॿुॾी हिकु थी विया। हाणे थोरो सोचो पोइ ते वञो तसोफ़ जा नज़रिया। हुलूलिया नज़रियो छा पियो चवे? हुलूलिया नज़रियो चवे पियो त उन जो आहे त जॾहिं हिकु शइ ॿी शइ में अहिड़ी तरह मिली वञे त गोया ॿिन्ही में को फ़र्क़ु न बीहे, महसूस ई न थिए फ़र्क़ु, त असां फ़र्क़ु महसूस ई न करे सघूं। मां पहिरें क्लास में मिसाल ॾिनो त कंहिं जग में तव्हां पाणी जो गिलास विझो ऐं मां तव्हांखे चवां त उहो सेम जेको पाणी तव्हां हुन में विधो उहो सेम एज़ इट उहो ई पाणी कढो त तव्हां चवंदो त हाणे ख़बर न पवंदी, फ़र्क़ु नथा महसूस करे सघूं छो त उहो पाणी मिक्स थी वियो आहे ऐं उहा शइ हाणे हिकु थी पई आहे, त हाणे कीअं कढूं असां उन मां? साॻिए तरीक़े सां हेॾे बि उहो नज़रियो इन शहर में समायल आहे। सायर यानी कि ख़ुदा खे चवे थो त ॾेई लत माना सॼी दुनिया खे माना हेठां ॿोड़े सोड़े, यानी कि सॼी मखलूक जेका आहे उनखे उन जा पासा तरफ़ ख़तम करे हेकाऊं हेक थियो, यानी सभु कुझु हिकु थी वियो, मिक्स थी विया। हीअ उनजी इन जो पर ॿियो पर्सपेक्टिव बि आहे ऐं शाइरी आहे जाॾे छिकियोसि होॾे छिक बि। ॿियो बि मां तव्हांखे ॿुधायां। सायर यानी कि तमसील तौर ते इस्तेमाल थियल आहे, जेहत यानी कि तरफ़ पासो सम्झाणी। तसोफ़ जे नज़रिए जी उपटार आहे, तसूफ़ जे हुलूलिया नज़रिए जी प्रचार। हिकु शइ जो ॿी शइ में अहिड़ी तरह मिली वञण जो को बि फ़र्क़ु महसूस न थिए। सायर यानी कि वहदत थी वई आहे, अलाह जी जेका आहे उहा वहदत थी वई आहे। अच्छा हाणे इहो न कजो त जीअं सम्झाणी मां हिते पॉइंट फॉर्म में लिखी आहे ईअं ई तव्हां लिखी अचो मथां, छो त अक्सर जेके आहिनि जॾहिं हे मां PDF शेयर कंदुसि हुन में ग्रुप में त कुझु शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके
लेक्चर के फॉलो ना कंदा ऐं जस्ट वो सेम एज इट बस वो पढ़दा माना हू ईअं त पोइ ईअं लिखो सम्झाणियूं मां 2-3 सम्झाणियूं हल कयूं उन हिसाब सां तव्हांखे पाण लफ़्ज़नि जी सूरत में उनखे जुमलनि जी सूरत में खणी अची करे करणो पवंदो जेको तव्हांजी अॼु मां हिकिड़ो असाइनमेंट बि ॾींदुसि। ॿियो रुख कहिड़ो आहे इन शेर जो? ॿियो रुख आहे यानी कि साइर यानी कि ॾाढो। अब हाणे जेको काज़ी कादन हो उन बि माना 2 दौरनि में रहियो, 2 दौरनि में। पहिरियां समन जो दौर, ॿियो अरगोननि जो दौर। ऐं समन जे दौर में उतां जो हिकिड़ो हाकिम वरी शाह बेग अरगोन हमलो कयो। उन बि घणी जेका आहे उहा रतवा आई, उहे ज़ुल्म जबर कीअं अची करे हुन जेका आहे स्लॉटरिंग कई उहा बि ॾिठई। उन खां पोइ शाह बेग अरगोन खां पोइ वरी उनजो पुटु जेको आहे शाह हसन अरगोन, यानी 3 जेके आहिनि उहे हो ॾिठा हुए बादशाह चऊं असां हुक्मरान उहे ॾिठा आहिनि। ऐं मेन ॻाल्हि उहा जॾहिं अरगोननि हमलो कयो हुयो त उन वक़्तु घणो रत छाण थी हुई, माना उन उहे ज़ुल्म ॾिठा। साइर यानी कि हाणे उन ॾाढ खे चवे थो। ॿियो रुख तव्हां इहो खणी था सघो, हिते थी थो सघे काज़ी कादन साइर जी मुराद हिते ॾाढ रखियो हुजे, यानी उन छो त इहे ॾाढा ज़ुल्म वारा दौर उहो मुआशिरो ॾिठो। साइर ॾेई लत, साइर ॾेई लत हेकाई हेक ऊंची नीची ॿोड़ी, हेकाई हेक थियो वेही सभु जहत, यानी जाते काथे को न ॾिठो त को मासूम आहे, कंहिंजो ॾोह आहे, कंहिंजो न आहे, बसि हेकारो हेक करे छॾे, ज़ुल्म जी इंतिहा करे हेकारो हेक, ज़ुल्म में मुब्तला मुआशिरो, जिते किथे ज़ुल्म यानी उन जी हिन शहर में अकासी कई आहे कंहिं काज़ी कादन। इहा बि माना थी सघे। आख़िरी शेर, आख़िरी बैत, सजण मंझ हो आम, अञा जे ॿियो बि हूंदो, सजण मंझ हो आम मूं वेठे वाव थिया, सजण मंझ हो आम मूं वेठे वाव थिया, हेॾां होॾां हथड़ा हीअं जाड़ वधाम। हाणे इहो बि सॼो तव्हांजो तसौफ़ ते आहे। सजण मंझ हो आम यानी ख़ुदा त मूं में आहे न, सजण यानी कि ख़ुदा। जेकॾहिं सजण जी मुराद हक़ ऐं सच वठोसीं, पहिरियां तव्हांखे लेक्चर वारो यादि हूंदो, पहिरें में मां चयो त सुपरी पिरी मां असां मुराद वरितोसीं हक़ ऐं सच। जेकॾहिं हिते तव्हां मुराद वठो था सजण मो ख़ुदा, ख़ुदा त मूं में आहे, तसौफ़ वारनि जो नज़रिए में इहो आहे त ख़ुदा इंसान जे अंदरि आहे। तसौफ़ मूं मंझ माना ख़ुदा मूं मंझ आहे, मूं वेठे वाव थिया, मां हरू भरू जेके आहिनि सो वेठे वाका कया पे, वाव यानी कि वाका कया पे था, काथे आहे ख़ुदा आहे, किथे मिलंदो, कीअं परचंदो, उहो त मूं में ई आहे। हेॾां होॾां हथड़ा ही जाड़ विधाम। हाणे जाड़ जी मतलब आहे त जाड़ यानी कि बेवकूफ़ी, यानी कि हेॾां होॾां जेका मां स्ट्रगल कई पे, कोशिश कई, उहा सॼा मुंहिंजी बेवकूफ़ी हुई, मुंहिंजी बेअकुली हुई। उहो त पिरी त मुंहिंजे अंदर में आहे, उहो सॼण त मुंहिंजे अंदर में वेठो आहे, मूं हरू भरू पे वाका कया। हिकु रुख इहो। ॿियो रुख तव्हां सजण जी माना वठो हक़ ऐं सच। वो थींदा आहिनि न, मां तव्हांखे वरी उहो यादि थो ॾियारियां, हक़ ऐं सच। हक़ सच कीअं कि इंसान में, इंसान जी फितरत में हिकिड़ी कुवत अहिड़ी समायल हूंदी आहे जेका उनखे को भले उन माण्हू जो, शख़्स जो कंहिं मज़हब सां तालुक न हुजे, कंहिं सां बि न हुजे, उहो लेकिन उन जे अंदर में हिकिड़ी हक़ ऐं बातिल सुञाणण जी पहचान उहा ख़ुदा जे तरफ़ां रखियल हूंदी आहे त हक़ छा आहे, ग़लति छा आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंजी शइ का चोरी कयो था, तव्हांखे पहिरियां हिकिड़ी माना फितरतन हिकिड़ी सोच ईंदी जेका तव्हांखे झलींदी त यार इहो कमु सुठो न आहे, न कर। चवंदो न यार हिकु दिलि चयो त न कयां, वरी ॿी दिलि चयो त करे। उहो जेका हिकु दिलि तव्हांखे चयो न त इहा ई त फितरत आहे, इहा त तव्हांखे हक़ ऐं सच जे विच में ॾिसण वारी शइ आहे, उहा तव्हांजे अंदर में आहे। बाक़ी छा जो तव्हां माना वेही करे तव्हां वाका था कयो ऐं हेॾां होॾां हथड़ा था हणो त हक़ छा आहे, सच छा आहे, उहो तव्हांजे अंदर में समायल आहे। तव्हां उनखे पहचानियो, उनखे हिकिड़ी, पर ईअं न कजो त सम्झाणी में सिर्फ़ु इहो पर्सपेक्टिव खणो, न,
लिखणा न पोइ ॿई लिखिजो। तसोफ़ वारो छो त आहे सूफ़ी शाइर आहे त तसोफ़ वारो त लाज़मी आहे न, ऐं घणो आहे बि उहो परफेक्ट आहे, पर हे हिकिड़ो तव्हां हुनखे नओं ज़ाविया था ॾियो नी शहर जी सम्झाणी जो, त हे अञा बेस्ट थींदो तव्हांजे लाइ। हे साॻी सम्झाणी मां छॾे ॾिनी आहे जेका असां लफ़्ज़नि में चई आहे, उहा सम्झाणी। उन खां पोइ अचूं था इल्लत वञई न, इल्लत वञई न, आदत कॾहिं न जाए, उठ कणक छॾे, चण जवा सा खाए। थोड़ा ॾुखिया लफ़्ज़ पर माना सफ़ा सोली अथसि, सफ़ा सोली अथसि। अदा इल्लत, इल्लत चइबो आहे ख़राब आदत खे, ठीकु आहे। इल्लत जी हिकु माना आहे ख़राब आदत। इल्लत वञे ई न, ख़राब आदत वञे ई न, ऐं आहे न त जंहिंमें ख़राब आदत पइजी वञे त उहा ॾुखी वेंदी आहे, ॾाढी ॾुखी वेंदी आहे। आदत कॾहिं न जाए, हाणे इन जी वज़ाहत थो करे अॻिले में, त ख़राब आदत माण्हू उन आदत खां पोइ मजबूर थी वेंदो आहे, उन आदत खां मजबूर थींदो आहे, उन चए थो आदत कढणु ॾाढी ॾुखी आहे। इल्लत वञे ई न, बुरी आदत न वञे ई, आदत कॾहिं वेंदी न। वरी पोइ थो हाणे हिते ॾे तशबीह थो ॾे, उठ कणक छॾे, तमसील थो ॾे, उठ कणक छॾे, यानी उठ खे तव्हां कणक में छॾियो। हाणे कणक जो फसल जेको आहे केॾो प्यारो फसल आहे, त उन खे साई कणक में छॾियो, उठ में चुण, चुण चवंदा आहिनि घाटो गाहु, घाटो गाहु, यानी तव्हां साई कणक जे फसल में जेकॾहिं उठ खे छॾियो, जवा सां खाए, और जवा सां चवंदा आहिनि किने गाह खे। हाणे उठ खे जे तव्हां कणक जे साए ऐं भले गाह में छॾियो ऐं वञी करे किनो खाए, हाणे इहा ई जेका आहे इते जेको आहे न उठ, यानी कि हुन काज़ी कादन उठ छॾियो आहे माण्हू खे, जेके आदत खां मजबूर माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे, गिलाखोर, जेके गिलाखोर हूंदा आहिनि उन्हनि खे उठ सां माना तशबीह ॾिनी अथई। जेके आदत खां मजबूर हूंदा आहिनि उन्हनि खे भले दुनिया जे सुठनि सुठनि माण्हुनि जे, भलनि भलनि माण्हुनि जे भलो मुआशिरो उन खे ॾियो, पर उहे आदत खां मजबूर हूंदा आहिनि, पंहिंजी आदत जे करे उहो पंहिंजी गिलाखोरी, जेको बि उनमें ऐब हुजे उहो न आहिनि छॾींदा। यानी इतां तव्हांजो ही जेको शहर आहे माना परफेक्ट एग्जाम्पल थो वञे त समाज सुधारक मुआशिरे जी अक्कासी करे थो, उनजो दर्स ॾे थो पियो। त इल्लत यानी कि ख़राब आदत, चुण यानी कि तमामु घाटी पोख, जवासा गंदो गाह, सम्झाणी समाजी बुराइनि जी मज़म्मत कई आहे। अहिड़ा लफ़्ज़ हाणे तव्हां पाण हथ जा ठाहे करे हणंदव त समाजी, हिन समाज में भला माण्हू बि रहंदा आहिनि, बुरा माण्हू बि रहंदा आहिनि। बुरी हिकु अहिड़ी आदत हूंदी आहे जॾहिं इंसान जे अंदर में घर ठाहे वेंदी आहे त उहा बुरी आदत ॾुखी वेंदी आहे। इहा ई बुरी आदत, इहे ई बुरी सोचां अरब जे माण्हुनि में हुयूं, जेके थोरी थोरी ॻाल्हि ते सवे सवे साल विड़ी पवनि। मां त चवां त आज़ाद थी वञो, सम्झाणी में तव्हां छिके रखो जाॾे तव्हांखे अचे, पर पंहिंजे मौज़ूअ खां हटी न वञिजो। अरब ॾे निकिरी वियासीं, मां मिसाल लिखानी कि मां अरब ॾे बि खणी वञा त अरब कीअं माना माना हुनजी सोच में, हुनजी में उहो हुई, ऐं वरी पोइ मोटी अचिणो आहे न। त अहिड़नि बुराइनि, अहिड़नि बद फैलनि जी मज़ामत थो करे हिते हिन में उठ सां मिसाल ॾेई करे। त इन्हनि खे केतिरो बि तव्हां सुठे मुआशिरे में सुठनि चइनि माण्हुनि में, पर इनजी आदत नथी वञे, उहे वरी बि पंहिंजी ऐब गिलाखोरी खां बाज़ नथा अचनि, उन खां परे नथा हटनि ऐं आदत खां मजबूर था वञनि। ही हुयो असांजो अॼु जो क्लास। उमेद थो कयां त तव्हांखे थोरो बि सम्झ में न आयो।